अॼु जेका आहे मज़दूरनि जो आलमी ॾींहुं आहे। मज़दूरनि जे आलमी ॾींहं ते जेका आहे सरकार पारां आम मोकल जो ऐलान कयो वियो आहे, पर अॼु बि मिसकीन जेके मज़दूर आहिनि इहे ॾियारे ते जेका आहे उहा मज़दूरी करे रहिया आहिनि। इन्हनि खे इहा ख़बर न आहे त अॼु असांजो आलमी ॾींहुं आहे। मोकल हुजणु खपे हा, पर इन्हनि खे हीअ जेका आहे ठेकेदार पारां इन्हनि खे जेका आहे कमु फाइनल करण जे लाइ मज़दूरी ते लॻायो वियो आहे। अॼु मोकल वारे ॾींहुं बि जेके मज़दूर आहिनि इहे पंहिंजे पेट जो पोरियो करे रहिया आहिनि। पाण इन्हनि खां पुछूं था त अॼु मज़दूरनि जो आलमी ॾींहुं आहे, पर हीअ कम ते छो लॻल आहिनि? हिते मज़दूरी कयो वियो आहे? जी अव्हांजी उमिरि त न आहे मज़दूरी करण जी, पढ़ण जी आहे? पढ़ण जी आहे, पर मज़दूरी कयूं। मज़दूरी कयो वियो जी। छो? अहिड़ी कहिड़ी मजबूरी आहे? मजबूरी त का कोन्हे, पर मज़दूरी कयूं। मज़दूरी निकारे गर्मी में कयो, पढ़ो त बहितर कोन्हे? वो तो है गाल। गुरबत आहे? जी। घणी तारीख़ ॾियनि था? तारीख़ 400 रुपया ॾियनि था। अॼु अव्हांखे ख़बर आहे अव्हांजी छुट्टी जो ॾींहुं हो? असांखे कोन ख़बर हुई। न को अव्हांखे सेठ ॿुधायो? जी न। घणा कलाक मज़दूरी कयो था? मज़दूरी सुबुह 8 बजे लॻंदासीं, 1 बजे छुट्टी, वरी 3 बजे चढ़ंदा, वरी 5 बजे 5:30 छुट्टी। कमु अव्हां पिया करायो? जी। अव्हांखे इहा ख़बर आहे अॼु मज़दूरनि जो आलमी ॾींहुं आहे, मोकल हुजणु खपे? असांखे कोन ख़बर हुई, तॾहिं त करायो। कंहिं ॿुधायो ई कोन अव्हांखे? कंहिंखे ॿुधायो? अच्छा, सेठ अव्हांखे इहो न चयो त अॼु आलमी ॾींहुं आहे? असां वटि त एॾा मिठी न सिस्टम ई कोन हुई इन हिसाब सां। अच्छा अच्छा, घणा मज़दूर कमु कनि पिया? मज़दूर 8-10 कनि पिया। अॼु मज़दूरनि जो आलमी ॾींहुं आहे, मोकल हुजणु खपे हा, इहा अव्हांखे ख़बर हुई? न। सेठ कोन ॿुधायो अव्हांखे? जी न। अच्छा, केतिरा कलाक मज़दूरी कयो था? मज़दूरी सुबुह 8 खां 3 ताईं। अॼु मज़दूरनि जो आलमी ॾींहुं आहे, तव्हां हिते पोरियो पिया करियो, छो पिया करियो? त मज़दूरी ख़ातिर करूं था, पेट जे ख़ातिर मज़दूरी करूं था, ॿियो कुझु कोन्हे। अच्छा, हो अॼु अव्हांखे ख़बर आहे तव्हांजो आलमी ॾींहुं आहे मोकल? हू असांखे ख़बर आहे त बाक़ी आहे ॾींहुं भई यार मज़दूरी नथा करूं त पेट जो सफ़र गुज़ार नथो हले। अच्छा, ना हुनजे हिसाब सां करूं था, ॿियो कुझु कोन्हे। मज़दूरनि जे आलमी ॾींहं ते हुअणु त खपे हा, मज़दूरनि खे मोकल हुजणु खपे हा, पर मज़दूरनि जी मोकल जे बजाए जेके सरकारी ऑफिसर आहिनि उहे छुटी करे विया आहिनि, उन्हनि जी मोकल आहे। पर मज़दूर अॼु बि पघर जो पोरियो कनि था। अॼु बि शदीद गर्मी में जेके आहे उहे पघर वारे 300-400 रुपए ते मज़दूरी कंदे नज़र अचनि था। हिन जो चवण इहो आहे त हिन खे कंहिं बि न ॿुधायो त अॼु असांजो को आलमी ॾींहुं आहे, असां इन ॾींहं ते मोकल करियूं। सो ज़रूरत हिन ॻाल्हि जी आहे त मज़दूरनि जे आलमी ॾींहं ते घटि में घटि मज़दूरनि सां सहकार करणु खपे, उन्हनि खे इहो बेनिफिट इन ॾींहं जो मिलणु खपे, न कि जेके सरकारी कामोर आहिनि उन्हनि खे। कैमरामैन प्रकाश कुमार सां गॾु सुधीर राठौड़, सिंध TV न्यूज़, इस्लामकोट।